नासिन हेडलाइन सां ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। शहीद साफ़ी नसरुल्लाह गडानी जी अमर खे तहफ़ुज़ ॾियण वारी दरख़्वास्त जी ॿुधणी थी आहे। SSP घोटकी सिंध हाई कोर्ट कराची में रिपोर्ट पेश करे छॾी। केस जो उबूरी चालान अदालत में जमा करायो वियो आहे। केस जे हतमी चालान जी जांच कई पई वञे। अदालत ट्रायल कोर्ट खां केस बाबति रिपोर्ट तलब करे वरिती। ॿुधणी दौरान मक़तूल सहाफ़ी जी अमर पठाणी गडानी अदालत में पेश थी। जवाबदार पाण सां गॾु 2 खां 3 हज़ार माण्हू वठी अचनि था। अदालत जो रस्तो रोकनि था। ख़दशनि बावजूद असांखे सिक्योरिटी फराहम न कई वई आहे। सलाहुद्दीन एडवोकेट जी चवण आहे सिक्योरिटी न ॾिनी वई त केस मुंतकिल करण जी दरख़्वास्त कंदासीं। सलाहुद्दीन एडवोकेट जो इहो चवणु आहे। शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जी अमर खे तहफ़ुज़ ॾियण वारी दरख़्वास्त जी ॿुधणी थी आहे। SSP घोटकी सिंध हाई कोर्ट कराची में रिपोर्ट पेश करे छॾी। केस जो उबूरी चालान अदालत में पेश कयो वियो आहे। केस जे हतमी चालान जी जांच कई पई वञे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर ज़ुल्फ़ी चांडियो खां। जी ज़ुल्फ़ी, कहिड़ा तफ़सील आहिनि ॿुधणी जे हवाले सां आगाह कजो। जी, सिंध हाई कोर्ट में सहाफ़ी शहीद नसरुल्लाह गडानी जी मां पारां तहफ़ुज़ फराहम करण जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। मक़तूल सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जी मां अदालत में पेश थी। अदालत ट्रायल कोर्ट खां केस बाबति रिपोर्ट तलब करे वरिती। अदालत पुछाणो कयो त ॿुधायो वञे त हिन वक़्त ताईं केस जो चालान जमा थी चुको आहे या न। घोटकी पुलिस पिणु अदालत में रिपोर्ट पेश कई। रिपोर्ट में ॿुधायो वियो त केस जो उबूरी चालान अदालत में जमा करायो वियो आहे। पुलिस ॿुधायो त केस जे हतमी चालान जी जांच कई पई वञे। नसरुल्लाह गडानी जी मां जे वकील सलाहुद्दीन पवार अदालत खे चयो त सिक्योरिटी ख़दशनि बावजूद मक़तूल जे वारसनि ऐं वकीलनि खे सिक्योरिटी फराहम न कई वई आहे। वकील वधीक चयो त जवाबदार ट्रायल कोर्ट में पेशी जे दौरान 2 खां 3 हज़ार माण्हू पाण सां गॾु वठी अचनि था। जवाबदार सां गॾु ईंदड़ माण्हू असांखे जा रस्ता ब्लॉक करे छॾनि था। वकील वधीक चयो त जेकॾहिं जवाबदार 2 खां 3 हज़ार माण्हुनि सां गॾु अदालत में ईंदा ऐं असांखे सिक्योरिटी न ॾिनी वई त केस मुंतकिल करण जी दरख़्वास्त कंदासीं। जी।